रियाज़िल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार। इमामुल अंबिया फरमायो कब्र जन्नत जे बागन में जो एक बाग आ या जहन्नम जे खडन में जो एक खड आ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जॾहिं इंसान करीबुल मौत थिए थो, नेकोकार मोमिन मुसलमान अल्लाह जा नूरानी फरिश्ता हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जन्नत में जो खुशबूदार रूमाल खणी थो अचे, खुशबूदार रूमाल। उन नेकोकार बाने जे मथां बीही करे चवे थो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक राज़ियतन मर्ज़ियह। ए रूह पाक पाक जिस्म जो निकिर। हुज़ूर ने फरमायो जीअं उन जो हुक्म थिए थो उहो नेकोकार जे जिस्म जो रूह ईअं निकिरी थो अचे जीअं पाणी वारी खली हुजे त उन जो मुंहुं खोले छॾियो पाणी कीअं जल्दी निकिरी वेंदो। हुज़ूर ने फरमायो रूह जिस्म जो ईअं निकिरी थो अचे, खुशबूदार रूमाल में बंद कयो थो। ऐं उहो एॾो खुशबूदार रूमाल जेकर उन खुशबूदार रूमाल के दुनिया में छड़ कोई न वञे तो पूरी दुनिया खुशबू सां भरजी वञे। ऐं फरमाई 70,000 मलाइक उन नेकोकार इंसान जे इस्तिक़बाल लाइ बीठा जो मरहबा मरहबा। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन जे रूह के खयो थो वञे पहिरियों आसमान जे तरफ़, उन के मलाइक मरहबा था चवनि, पहिरियों आसमान जो दरवाज़ो खड़काए थो वञे, चवनि था पुछनि केरु आहे, चए मां इज़राइल आहियां, चए तोसां गॾु केरु आहे, फिलाणे माण्हू जो रूह, चए असांखे हुकुम थियो आहे त दरवाज़ो खुली वञे। पहिरियों त आसमान जो दरवाज़ो खुली वियो, ॿिए आसमान जो दरवाज़ो खुली थो वञे, 70 आसमान खां मथे। इमामुल अंबिया फरमायो जाइ आहे इल्लीयीन, इन नेकोकार जे रूह खे आला इल्लीयीन में दाख़िल कयो थो वञे। अल्लाह फरमायो वमा अदराक मा इल्लीयून किताबुन मरक़ूम। हुज़ूर ने फरमायो उनखे मयत के गुस्ल था ॾियारनि, मिट माइट कफन ॾियारनि था, जनाज़े नमाज़ पढ़ाइनि था, मयत खे कब्र में दाख़िल कयो थो वञे, वरी उहो रूह उन जे जिस्म में मोटी थो अचे। जॾहिं कांधी वापसि थियनि था, हुज़ूर ने फरमायो टे उन खां सुवाल थियनि था, मर रब्बुक, तुंहिंजो पालणहार केरु आहे? घणा सुवाल थियनि था वाह? टे। मर रब्बुक, तुंहिंजो पालणहार केरु आहे, तुंहिंजो रब केरु आहे? नेकोकार बानो हुयो अल्लाह जो फरमाबरदार, मर्द हुजे चाहे औरत हुजे, वो फरमाबरदार बानो ऐं बानी चवे थी रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अकेलो अल्लाह। वरी सुवाल थिए थो मन नबीयुक, तुंहिंजो नबी केरु आहे? जवाब थो ॾे नबी जी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। वरी टियों सुवाल थिए थो मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? जवाब थो मिले दीन अल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। जॾहिं टिनि सुवालनि जा जवाब ॾिए थो, हुज़ूर ने फरमायो उन जी कब्र एॾी कुशादी थी वञे, एॾी कुशादी थी वञे, एॾी कुशादी थी वञे जीअं दुनिया में उन जी नज़र पहुचंदी। ज़ाहिर में त कब्र कब्र सां रली पई आहे। हुज़ूर ने फरमायो अल क़ब्र रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह, अहिड़े माण्हू जे लाइ कब्र जन्नत जो बाग़। सुभान अल्लाह। मिशकात शरीफ़ में रिवायत आहे जन्नत जी दरी खोली ॾी थी, जन्नत जी दरी खोले ॾी थी वञे, जन्नत जो नेमतूं ॾिसे थो, हमेशह रहण वारी जाइ इहा अथई। हुज़ूर ने फरमायो नेकोकार जे लाइ कब्र जो जहान ईअं गुज़री थो वञे, ईअं गुज़री थो वञे जीअं घोट ऐं कुंवार जे लाइ शादी जी पहिरीं रात। इनके चइबो आहे आलम बरज़ख, कब्र जो जहान इनके चइबो आहे आलम बरज़ख। सिज चंड जो उन सां ताल्लुक़ न आहे, रात ऐं ॾींहं जो ताल्लुक़ इन सां न आहे, इहो आहे आलम बरज़ख। अल्लाह फरमायो व मिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून, जन्नत ऐं जहन्नम, आखिरत ऐं दुनिया जे विच में हिकिड़ो पर्दो आहे, जंहिं पर्दे खे बरज़ख चयो थो वञे, इहो क़यामत जे ॾींहुं कब्र मां जो सभु वरी उथंदा। जन्नत जो नेमतूं उनखे ॿियूं थियूं मिलनि कब्र वारे जे लाइ, कब्र जन्नत जो